सिलसिलो जारी आहे। बेड़ा सिटी ख़बरनाम बेड़ा सिटी लाखा रोड वेझो 1 महीनो अॻु क़त्ल थियल कोठाणो गुलाम शबीर खाशकली ऐं 16 महीना पहिरियां बेड़ा रोड भरिसां कोट जमाल मरी में क़त्ल थियल 3 घर भातियुनि वारे मामले जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ऐं जवाबदार पारां मोतमार धमकियूं ॾेई मुख़्तलिफ़ कूड़नि केसनि में फासण जी धमकी ॾियण ख़िलाफ़ मुतवलिन जे वारसनि कलंदर बख्श खाशकली, बशीर अहमद खाशकली, फता मोहम्मद मरी ऐं ॿियनि जी अॻवाणी में बेड़ा सिटी प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुतासिर दहिंदे ॿुधायो त मुतवलिन जे केस में नामज़द मुलज़िम यामिन राजपूत गुज़िरियल राति बेड़िया भरिसां पाण पंहिंजे जॻह ते फायरिंग करे असां मथां कूड़ो इल्ज़ाम हयो आहे त असां खेसि ज़ख़्मी कयो आहे। हिननि चयो त जवाबदार धुर जा माण्हू बाअसर आहिनि, हू बेगुनाह असांजे 4 माण्हुनि जे क़ातिलनि जे केस मां पाण खे आजो करण जे करे कूड़ा ड्रामा ठाहे असांखे ज़बरदस्ती फासाए रहिया आहिनि। हिननि एसएसपी नौशो अफरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कई आहे त मामले जी अंदरूनी जांच कराए इंसाफ़ कयो वञे ऐं 4 क़त्लनि में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे खेसि क़ानूनी कटघरे में आंदो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।